वस्सलातु वस्सलामु अला इमामिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून क़ुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन फ़लिल वालिदैन वल अक़रबीन वल यतामा वल मसाकीन वब्निस सबील वमा तफ़अलू मिन ख़ैरिन फ़इन्नल्लाह बिही अलीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। भर भंजू वेही भर भंजू वेही अदा अग्या कहड़ी कंदे गालड़ी जानी मानी मोटिया वरवनी देई पोइ का न ख़बर पई तॾा जो ॾिनऊं सिके तिरो दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम,
जियां तमां तमाम जमायत के मालूम आ त ॻोठ हाजी जान मोहम्मद बिरोही जे अंदर हाजी अब्दुल्लाह बिरोही जे मरहूमा घर वारी जे 40 जी अज महफिल। चालीहे जे हिन बख्शिश वारी महफिल के मरहूमा जे पुटड़न अब कदीर ऐं आमिर बिरोही ऐं सौट रहीम खान बिरोही अल्लाह जे ज़िक्र ऐं मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद सां सिंगारियो आ। इंशाअल्लाह ताला अल्लाह जी ज़ात कुरान करीम जे सदके कयल खैर खैरात जे सदके ऐं तवां सां मिड़नी जा हथड़ा खजंदा दुआ जे ला अल्लाह जी ज़ात उन दुआ जे सदके हाजी अब्दुल्लाह बिरोही जे घर वारी जी बख्शिश फरमाइंदो। चो इंशाअल्लाह ताला। ॾींहं जो मौक़ो आ, दिल चवे थी त पहिरीं तव्हां खे 40 जे मुतालिक थोड़ो खोले ॿुधायां। तकड़ न कजो मूंसां जो पंधु परे खां हैदराबाद खां आयो पर ॾींहं जो टाइम आहे, करे तव्हां खे सुकून सां एतिरो ॿुधाए वञा जो ॻोठ जान मोहम्मद बिरोही जा मुंहिंजा दोस्त ईअं न चवनि त फ़क़ीर पंधु त परे खां कयो पर आयो ई 2 शेर चई हलियो वियो। अल्लाह जो क़ुरान तव्हां खे खोले ॿुधायां, 40 तव्हां खे सम्झाया, जुमन जा ख़त्मा तव्हां खे सम्झाया, टीजो तव्हां खे सम्झाया, 12 तव्हां खे सम्झाया, ईसाले सवाब तव्हां खे सम्झाया। जी चओ त सम्झाया न त अॻिते हलां। सब खां पहिरीं तव्हां सां खुश नसीब आहियूं जिन खे अल्लाह जी ज़ात हिन ज़िंदगीअ में दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल नसीब फरमाई आहे। सुभान अल्लाह। जिंदगी ते कोई भरोसो न आहे। केड़ी खबर आ त तव्हां सां मां जिंदगी जो कंहिंजो अॼु आख़िरी ॾींहुं हुजे, काई खबर कोन्हे। लेकिन मरण खां बाद जॾहिं न हिन महफ़िलनि में वेहण वारो अजर मिलंदो आहे पोइ दिलि चवंदी आहे लअल्ली अअमल सालिहा क़ाल रब्बिरजिऊन लअल्ली अअमल सालिहन फीमा तरक्तु कल्ला। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया जॾहिं न बाने जे मथां मौत जी घड़ी ईंदी आहे पोइ चवंदो आहे मुंहिंजा करीम रब हे दफ़ो मूंखे थोड़ी मोहलत ॾे, थोड़ी मोहलत ॾे। जेके न मां नेकीअ जा कम छॾिया, महल ते निमाज़ न पढ़ी, अज़ान ॿुधी अणॿुधो कयो, मुंहिंजा मौला वाइदो थो कयां हिकु टाइम बि निमाज़ जो न छॾींदुमि। जीअं चोर पुलिस जो सटको ॾिसी चवंदो आहे त हे दफ़ो छॾियो वरी चोरी मां जी तौबा, ईअं अल्लाह फरमाए थो त बानो बि मौत खे ॾिसजो त मौत सवली ॻाल्हि कान्हे। मौत मामूली ॻाल्हि न आहे, मौत अचण हक़ आहे। अल्लाह खां सवाल कयो त मुंहिंजा महबूब मदीने वारे मीर जे सदके मुंहिंजा करीम रब मौत ईअं अचे जंहिंजे लाइ हुज़ूर फरमायो त ईमान वारे जो रूह ईअं निकिरंदो आहे ॼण मखण मां वार निकिरी वई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। ॻाल्हि सम्झो था? मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो अल्लाह फरमायो बानो अर्ज कंदो मुझा मौला मूंखे थोड़ी मोहलत ॾे त मां जेके न नेकीअ जा कम छॾिया उहे वरी कयां। अल्लाह फरमाए मां रब जवाब ॾींदोमांसि त कल्ला, हाणे गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा। जेको मौक़ो न अल्लाह जे ज़ात ॾिनो अथई मुसलमान इन जो कदर कर। हिकिड़ो हिकिड़ो ज़िंदगीअ जो मिंट वॾो आहे सेकंड।
अख बंद करे खोल सेकंड गुजरी वयो एतिरो त क़ीमती आहे जेकॾहिं इन हिकिड़े सेकंड खे तव्हां वापसि करण जे लाइ पूरी दुनिया कुर्बान कयो दुनिया कुर्बान थी वेंदी वियल सेकंड वापसि न वर कोन ईंदो केतिरी ज़िंदगी विञाए छॾी अथऊं केतिरी ज़िंदगी बर्बाद करे छॾी अथऊं पंहिंजे मर्ज़ीअ ते आया आहियूं या अल्लाह जे मर्ज़ीअ सां आया आहियूं दोस्तो अल्लाह जी मर्ज़ी सां जवाब ॾियो ख़ासि करे नौजवान अक्सर नौजवाननि जी आहे नौजवानो जवाब ॾियो हिन दुनिया में इंसान पंहिंजे मर्ज़ीअ सां आयो आहे या अल्लाह जे मर्ज़ीअ सां आयो आहे अल्लाह जी मर्ज़ी अल्लाह जे मर्ज़ीअ सां हिन दुनिया में जेतिरो वक़्तु इंसान रहंदो पंहिंजे मर्ज़ीअ सां रहंदो या अल्लाह जे मर्ज़ीअ सां रहंदो अल्लाह जी मर्ज़ी सां अल्लाह जे मर्ज़ीअ सां जॾहिं ख़ुदा चाहे जवान खे चाहे जवान खे घुराए पोढ़े खे चाहे पोढ़े खे घुराए नंढड़े खे चाहे नंढड़े खे घुराए आयो बि इंसान पंहिंजे मर्ज़ीअ सां नाहे इन दुनिया में रही बि पंहिंजे मर्ज़ीअ सां नथो सघे भला वींदो वापसि कंहिं ॾे अल्लाह ॾे या चाचे मामे ॾे अल्लाह ॾे सुना जवाब ॾियो कंहिं ॾे वापसि वेंदो अल्लाह ॾे बस जेकॾहिं अॻिते तकरीर न कयां त मूंखे ॾुख कोन थींदो इहे टे ॻाल्हियूं सम्झो इंसान आयो बि अल्लाह जे मर्ज़ीअ सां रहे बि अल्लाह जे मर्ज़ीअ सां वापसि वेंदो बि अल्लाह जे ज़ात ॾे त पोइ तव्हां सां जो आहे छा कुझु न आहे तव्हां सां जो दिमाग़ ख़राब थियो छा ते आहे मुंहिंजा मुस्लमान भाइरो न पंहिंजे मर्ज़ीअ सां केरु ॼमी थो सघे न पंहिंजे मर्ज़ीअ सां को मरी थो सघे न पंहिंजे मर्ज़ीअ सां को जी थो सघे अचण बि अल्लाह जे मर्ज़ीअ सां रहण बि अल्लाह जे मर्ज़ीअ सां मरण बि अल्लाह जे मर्ज़ीअ सां पोइ अचो त पंहिंजा तव्हां असांजे वस में सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे कहिड़ी हे जेके राति जो पाण वेही ख़्याली पुलाव पचाईंदा आहियूं बिस्तरे ते वेही बस पोइ आसमान ॾे बि निहारींदा आहियूं सुभाणे हीअं कंदुसि पोइ हीअं थींदो हीअं कंदुसि पोइ हीअं थींदो हीअं कंदुसि पोइ हीअं थींदो तुंहिंजे चवण ते कुझु कोन थींदो थींदो उहो जेको मुंहिंजो अल्लाह चाहींदो सुभान अल्लाह ॾाढियां चओ सुभान अल्लाह तव्हां असांजे वस में आहे इहो इरादो अचो त पंहिंजो इरादो सुहिणो कयूं पंहिंजी नियत सुहिणी कयूं राति जो सुम्हण खां अॻु में जेके मनसूबा आहिनि थोड़ा नंढा ठाहियूं ऐं ॿिए जे भलाईअ वारा ठाहियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि सम्झो पिया त ॻाल्हि वॾी चई वियो आहियां राति जो सुम्हण महिल जेके मनसूबा ठाहींदा आहियूं उहे चङाईअ वारा ठाहियूं छो त ख़बर नाहे अलाए सिज उभरंदो अलाए अॻे ई रूह परवाज़ थी वेंदो मतां इहो मनसूबो ज़िंदगीअ जो आख़िरी मनसूबो हुजे हिकिड़ी नेकी अगर अहिड़ी करण में कामयाब थी वियासीं उहा हिकिड़ी नेकी अगर मुंहिंजे सुहिणे करीम जे रब जे दरबार में वणी वई क़बूल थी वई त मुंहिंजा दोस्त बेड़ो पार थी वेंदो आमीन आमीन हिकिड़ी नेकी उन हिकिड़ी नेकीअ जी कोशिश कर उन हिकिड़ी नेकीअ जी तलाश कर जेका मुंहिंजे सुहिणे ख़ुदा खे बि वणे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे बि वणे सुभान अल्लाह बिनी जहानन में सुरखुरू थी वेंदासीं बिनी जहानन में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाए वमकरू वमकर अल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन ओ ज़मीन ते वेही मनसूबा ठाहण वारा फलाणे जे जिरेब खे हीअं कब्ज़ो कयां फलाणे जो खातो हीअं तब्दील कयां फलाणे जे बकर खे वञी हीअं कोहां फलाणे जो रब चवे थो यादि रख ओ ज़मीन ते मनसूबा ठाहण वारा थोड़ो मथे निहार मथे बि मनसूबन ठाहण वारो वेठो थे सुभान अल्लाह बेशक अल्लाह फरमाए तो तू ज़मीन ते मनसूबा पियो ठाही मथे तुंहिंजो अल्लाह बि आहे जेको पंहिंजे कुदरत जा मनसूबा ठाहींदो आहे मुंहिंजो अल्लाह फरमाए थो जेको तूं चाहीं तो उहो कोन थींदो थींदो उहो जेको तुंहिंजो अल्लाह चाहींदो अचो त हिक ॿिए जे लाइ सुहिणा मनसूबा ठाहियूं अचो त नियत पंहिंजीअ खे सुहिणो कयूं अचो त हिक ॿिए जे लाइ भलाई सोचूं इंशा अल्लाह ताला तूं ॿिए जी भलाई कर अल्लाह तुंहिंजो बेड़ो अॻे ई पार करे छॾींदो आमीन सुमा आमीन
इंशाल्लाह ये कंदासी। इंशाअल्लाह। सवलो तरीक़ो कहिड़ो आहे, राति जो सुम्हो, सुम्हण खां पहिरीं पंहिंजे सभिनी नंढड़नि ॿारनि खे कलमो शरीफ़ पढ़ायो। नंढड़नि बचड़नि खे कलमे जो विर्द करायो। बाबा कलमो पढ़ी पोइ सुम्ह, न्याणीअ खे चओ अम्मा कलमो पढ़ी पोइ सुम्ह। सुबुह जो निंड मां बचड़नि खे उथारियो, जीअं आवाज़ ॾियो बच्चो अखियूं खोले, उनखे चओ बाबा कलमो पढ़। ओ मुस्लमान, सुम्हण वक़्तु बचड़नि खे कलमो पढ़ा, उथण वक़्तु बचड़नि खे कलमो पढ़ा। नतीजो छा निकिरंदो? जॾहिं इहो बचड़ो न कलमे पढ़ण जो आदी थी वियो, न्याणीअ या पुट जॾहिं न इज़राइल जे मथां बीहंदो, चवंदो हाणे तैयारी कर, चवंदो इज़राइल तरस कलमो मां पढ़ी वठां, तूं भले पंहिंजो कमु बाद में करे वठजां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ जंहिंखे कलमे वारो मौत नसीब थी वञे, छा था सम्झो भलाई थींदी या न थींदी? बेशक बेशक। निंड मां उथण सां अखियूं खोले, बिस्तरे ते घाटी निंड अमड़ सॾ थी करे, ओ बच्चा कदीर जी अबो सॾ थो करे, ओ बच्चा कदीर आमिर जी मुंहिंजा बाबा, जी बाबा चई चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जीअं चई मुनकर नकीर कबर में उथारीन, उथी हिसाब किताब ॾे त ज़ुबान ते पहिरीं कलमो अचे त मुनकर नकीर चवनि मौला जेको पुछण आया हूं, हे तुंहिंजो दीवानो अॻे ई सभु कुझु ॿुधाए वेठो, हाणे छा पुछां? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अदा अमल सवलो आहे या ॾुखियो आहे? सवलो मुंहिंजा साईं। ॻाल्हायो मुस्लमानो, अमल सवलो आहे या ॾुखियो आहे? पंहिंजे बचड़नि खे कलमो पढ़ाए सुम्हारायो, कलमे सां उथारियो, पोइ तव्हांजा बचड़ा राति जो ख्वाब में डिॼंदा कोन। इंशाअल्लाह। पोइ तव्हांखे हे तावीज़ लिखराइणा कोन पवंदा, धागा वठराइणा कोन पवंदा त मुंहिंजो बचड़ो ख्वाब में छिरक थो छॾे, मुंहिंजो बचड़ो ख्वाब में डिॼे थो। बच्चो जे मोबाइल ॾिसी ॾिसी सुम्हंदो त डिॼंदो न, ॿियो छा कंदो? बचड़ो जेकॾहिं राति जो फुज़ूल ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी सुम्हंदो त डिॼंदो, ॿियो न छा कंदो? कलमो पढ़ाए बच्चे खे सुम्हारण तुंहिंजो कमु, सॼी राति उन जी हिफ़ाज़त करण अल्लाह जे मलाइकनि जो कमु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं न पंहिंजे बचड़नि खे राति जो कलमे जो विर्द कराईंदासीं, पाण पढ़ंदासीं त बचड़ो पढ़ंदो न अदा? छा थो सम्झी? जेका निंड अचे मैं सो जाऊं या मुस्तफ़ा कहते कहते, खुले आंख सल्ले अला करते करते। याद रख मुसलमान, जे पंहिंजे मरण जी घड़ी कलमे सां चाहीं थो त कलमे सां आराम कंदो कर। जे मुनकर नकीर जे जवाब खां पहिरीं कलमो घुर्जई त निंड मां उथी कलमो पढ़, अल्लाह कंदो तुंहिंजा ॿई जहान सुरखुरो थी वेंदा। आमीन सुम्मा आमीन। ये बुनियादी शयूं जेके सम्झाइण ज़रूरी सम्झ। चो त गुल हुजे त खुशबू करे, बिना खुशबू जे गुल कहिड़ो? यार हुजे त वफ़ा करे, बिना वफ़ा जे यार कहिड़ो? दीन जो जलसो हुजे त थोड़ो कलब जी कट बि लहे, न त जलसे जो फ़ाइदो ई कहिड़ो? अगर इहा हिकिड़ी ॻाल्हि बि हितों 5 माण्हुनि सम्झी अमल कयो त मरहूमा जा त बेड़ा पार थिया, पर जेके आया हूं उन्हनि जा बि रब बेड़ा पार करे छॾींदो। आमीन सुम्मा आमीन, सुम्मा आमीन। हाणे मां तकरीर शुरू तो कई, या मूं तबलीग कई। मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में सहाबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अब्बे अम्मा जा हक़ औलाद जे मथा रुगी दुनिया में आहिन, या जॾहिं अबो अम्मा दुनिया छॾे वेंदा आहिनि उन खां बाद भी अब्बे अम्मा जा हक़ औलाद ते आहिन? सवाल कंहिं कयो? चो हुजूर जे सहाबा। सवाल कंहिं कयो? हुजूर जे सहाबी केर हन जन हिनन अखिड़ियुनि सां ईमान वारी सूरत में मुझे करीम मुस्तफ़ा जा दीदार कया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो दीदार ईमान जे सूरत में हिन गुनहगार मथे जे अखिड़ियुनि सां मदीने वारे मीर जो करण
हुजूर जो प्यार सां उन गुलाम ॾे निहारण सॼी ज़िंदगी इबादत करे वली थी सघे तो, गौस थी सघे तो, अबदाल थी सघे तो, आबिद ज़ाहिद थी सघे तो, पर जेकॾहिं सहाबी थी सघे तो त फ़क़त निगाहे मुस्तफ़ा सां थी सघे तो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन हुजूर जे सहाबा अर्ज़ कयो, मदीने जे मीर जवाब ॾिनो, पाण फरमायो दुनिया में त अबे अम्मा जा हक़ आहिनि, मगर दुनिया छॾण खां बाद भी अबे अम्मा जा 5 हक़ औलाद ते आहिनि। घणा ॻाल्हायो? घणा? 5 हक़ ॿुधायां या बस अॻिते हलियो वञा? जीअं तव्हां चवंदो मां ईअं कंदुमि, पर इन करे चवां थो त मुसलमानो कुझु ॿुधो वरी यादि कजो त फ़क़ीर आयो हो, कुझु ॿुधाए वियो। मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अबो अम्मा या बिनी मां को हिकड़ो जीअं दुनिया छॾींदो आ, औलाद जे मथां हक़ आ, अबे अम्मा जी जनाज़े जी नमाज पढ़े। कहिड़ो हक़ आ औलाद जे मथां? कोन ॻाल्हायो? नमाज, दफन कफन जो इंतजाम करे ऐं जनाज़े जी नमाज अबे या अम्मा जी पढ़े। कोन ॻाल्हायो? को न पढ़ंदा आहियो छा? मां इन करे तो बार बार तव्हां खे चवां त ओ गरीब जा बचड़ा तूं बि पंहिंजे क़िस्मत ॾे निहार, वरी अमीर ऐं अमीर जे बचड़े ॾे निहारे पोइ उन जे क़िस्मत ॾे निहार। इन नमाज़ पढ़ण मां मुराद छा आहे? इहा नाहे त जनाज़े जे पीजे में बीठो आ, ॾिसे पाड़े वारे ॾे थो पियो त हथ कीअं थो खणे त मां हथ खणा, वरी हुन ॾे निहारे त छा थो करे त मां ईअं कयां। ग़रीबनि जा बच्चा थोरा, अमीरनि जा 80% बच्चा ईअं जनाज़ो पढ़ंदा अथव। वञी ॾिसो अबे जे जनाज़े जे नमाज़ में ईंदा आहिनि, पर ॾिसंदा त मौलवी कीअं थो करे त पोइ मां ईअं कयां, फल ख़बर ई कान्हे का, बस बाबे जो जनाज़ो पढ़णो आहे। ओ मुस्लमान, बल्कि मुंहिंजे मदीने जे मीर जा दीवाना, हिक मोमिन जी निशानी इहा त पंहिंजे बचड़े पुट खे पंहिंजे ज़िंदगीअ में घटि एतिरी तैलीम ॾे जो अबो सुभाणे मरे त विहजारण जे लाइ मौलवीअ खे न वठी अचे, पुट पंहिंजे अबे खे पाण हथड़नि सां गुस्ल, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, पंहिंजे न्याणीअ खे घटि में घटि एतिरी दीन जी तैलीम ॾियो जो सुभाणे अमड़ दुनिया छॾे त भिरिया सिटीअ मां का मौलवियाणी घुराणी न पवे, न्याणी पंहिंजे अम्मा खे पाण गुस्ल ॾे। हिकड़े मिंट ला सोच, जेॾी महिल मौलवी गुस्ल ॾींदो तुंहिंजो अबो फटे ते पयो हूंदो, मौलवी सुकून सां कपड़ा लाहण जे बजाय मतां ॿियो जनाज़े जी फोन अचे वञे सोॾां वञणो पवंदो। तकड़ तकड़ में तुंहिंजे बाबे जा कपड़ा लाहे उबतो सुबतो साबुण हणी तोखे तैयार करे ॾींदो, पर जेॾी महिल पुट पंहिंजे पीउ खे विंजारण जे लाॾो वेंदो, अबे जे हथड़नि खे ॾिसंदो, अबे जो खारायल मानीअ जो गभो याद ईंदो, अबे जे जेॾी महिल पेरड़नि खे धोअंदो, अबे जे पेरड़नि खे फाटण वारियूं निशानियूं ॾिसी अबे जा पंधड़ा यादि कंदो, अबे जे जिस्म खे ॾिसंदो वेंदो, अबे जी हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि कंदो वेंदो, अखियुनि मां लुड़क लाड़ींदो वेंदो, अल्लाह खां दुआऊं घुरंदो वेंदो। ओ मुंहिंजा करीम रब, मुंहिंजे जानीअ बाबा जी पारत हुजई, जनाज़ो बाद में पढ़ियो वेंदो, बचड़े जे दुआउनि खे रब अॻे ई क़बूल करे छॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उहो बचड़ो केॾो न ख़ुशि नसीब आहे जंहिंखे विंजारे पंहिंजो बचड़ो, उहो पीउ केॾो ख़ुशि नसीब आहे, उहा अमड़ केॾी ख़ुशि नसीब आहे जंहिंखे गुस्ल ॾियारण जे लाइ न्याणी पाण पंहिंजे अमड़ खे गुस्ल ॾियारे। अचो त अॼु ई दिलि में इहो थींदो, ख़बर अथव कीअं? अगरि तव्हां सां पंहिंजे अबे अम्मा सां ईअं कंदासीं त पोयर बि ईअं कंदो। कणक पोखी पई आहे ते ॿाझरी केरु ई कोन खणंदो, कणक जो एवज़ कणक खणंदो।
जागो था मुसलमानो, इए कंदासी चो इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। मौत ते भरवसो ना है, जिंदगी ते भरवसो ना है। मुसलमान तैयारी कर मुसलमान तैयारी कर, कबर जी तैयारी कर जंहिंखे विसारियो थई। पंहिंजे बचड़न खे एतरी दीन जी तालीम दे जो तुंहिंजा बचड़ा सुभाणे दुनिया छॾी त तुंहिंजे लाइ अल्लाह जे दरबार में हथड़ा खणी वेठा हुजनि। बहरहाल मुंहिंजा दोस्त, तकरीर तवील थी वई, आया थोड़ो दिमाग जो मिड़ई अधड़ सधड़ माण्हू। मुंहिंजा दोस्त, मदीने जे साईं फरमायो पहिरो फर्ज औलाद जे मथां अबे अम्मा जे वञण खां बाद कहिड़ो आहे? अबे अम्मा जे दफन कफन जो इंतजाम करे, पंहिंजे अबे अम्मा जी जनाज़े जे निमाज़ में शरीक थिए। जनाज़े जी निमाज़ में शरीक थियण मां मुराद छा आहे? निमाज़ पढ़े, दुआऊं पढ़े। जेॾी महिल निमाज़ में बीहे, अखिड़िन मां लुड़क जारी हुजन, हथड़ा खणे त मुंहिंजो रब अबे अम्मा खे मुआफ़ करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿियो हक़ मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात औलाद जे मथां अबे अम्मा जो ॿुधायो त अबे अम्मा जे मरी वञण खां पोइ अगर तुंहिंजो पीउ या तुंहिंजी अम्मा कंहिंसां ज़ुबान करे वयो आहे, उहा तोखे पूरी करणी आहे। सुभान अल्लाह। जागो था। अबे जी ज़मीन पुट चवे थो मां वारिस, अमड़ जी मिल्कियत पुट चवे थो मां वारिस। जियां अबे जे मिल्कियत जो रब तोखे वारिस बनायो आहे, त इएं अबे अम्मा जे कयल वाइदन खे पूरे करण जो भी रब तोखे ई हुक्म ॾिनो आहे। थोड़ो अञा खोले ॻाल्हायां। अमड़ रिश्ते जी कंहिंसां ज़ुबान करे वई आहे या अबो करे वयो आहे, बाबा मां न कंदुसि। छो? अबे जी मर्ज़ी ही अबे ज़ुबान कई। अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाए थो, तुंहिंजे अबे ऐं अम्मा जेका ज़ुबान कई आहे उनखे पूरो करणु तुंहिंजे ज़िम्मे आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जागो था। जन जा अबू अम्मा गुज़ारे विया, थोड़ा कन्न खोले वेहजो। 3 नंबर ते मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो त अबे ऐं अम्मा जे रिश्तेदारन सां सुहिणो वर्ता कर। छा कर? सुहिणो। नानन सां न फिटा, मामन सां न फिटा, चाचन सां न फिटा, सौटन सां न फिटा। फिटंदी छा तो ज़मीन जे बारे तो। तफसील में नथो वञा, ख़बर सभिनी खे आहे। ये ज़मीन ते विढ़ण वारो अखियूं खोलियो, ये ज़मीन तव्हां ऐं असां जी नाहे, ये ज़मीन मुंहिंजे अल्लाह जी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां सां जॾहिं हिते ज़मीन ते न हुयासीं, ज़मीन हुई या कान हुई? जवाब ॾियो। सुभाणे तव्हां सां हलिया वेंदासीं, ज़मीन हूंदी कान हूंदी? छाते छितो थियो आहे मुसलमान? मुंहिंजी तुंहिंजो कुछ भी नाहे, तुंहिंजो उहो आहे। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, ऐ आदम जी औलाद तुंहिंजो उहो आहे। हिकिड़ो जेको तो खाई पंहिंजे पेट में मोकिलियो, इहो बि तुंहिंजो। हिकिड़ो जेको तो कपड़ा जिस्म ते चोड़िया चोड़ कये, इहो बि तुंहिंजो। ऐं टियों तुंहिंजो उहो जेको नेक अमल करे पंहिंजे क़बर ऐं आख़िरत खे बचाइण लाइ मोकिले। जेको रहिजी वियो उहो तुंहिंजो नाहे, उहो कंहिं ॿिए जो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक जेको रहिजी वियो उहो तुंहिंजो मुंहिंजो नाहे। मां इन करे ही बुनियादी ॻाल्हियूं थो कयां जो तव्हां सां में जेके झेड़ा झगड़ा थींदा आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि ते थींदा आहिनि। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, ॿ भाइर जॾहिं कंहिं ज़मीन जे मामले ते अटकी पवंदा आहिनि, ॿिन्ही भाइरनि खे ख़बर आहे त ज़मीन कंहिंजी आहे त यकीनन हिकिड़े जी, मगर ॿियो ॾाढ मुड़सी करे चवे थो मुंहिंजी आहे। त मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, कहिड़े भाउ खे जंहिंजी ज़मीन आहे, हक़ भी उन जो आहे, ज़मीन भी उन जी आहे, नाजाइज़ी भाउ थो करे। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, उन सां लड़जान, उन सां विढ़जान, उन खे प्यार में चइजां, पंहिंजे मुंहं सां वठी चइजां, ओ मुंहिंजा जानी जिगर भाउ, अमड़ तुंहिंजी बि साॻी आहे, अमड़ मुंहिंजी बि साॻी आहे, अबो तुंहिंजो बि साॻियो आहे, अबो मुंहिंजो बि साॻियो आहे। हे ज़मीन जे भितरनि तां विढ़ण जी ज़रूरत नाहे,
तू भी समझी थो त तुझी काने मुंहिंजिया पर जे कदे तू चवी थो त तुझिया त माही ज़मीन तोखे खुदा ऐं मुस्तफ़ा जे रज़ा जे ख़ातिर अबे अम्मा जे दिल खे ठारण जे ख़ातिर माहे टुकड़ो तुझे हवाले थो कया मुझो अल्लाह ओहो आ जो ॾींदो आ त कणे मां के चकरे छॾींदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे मदीने जे साईं फरमायो पो जेको भी शख्स फितने फसाद का बचण जे लाइ पंहिंजी ज़मीन पंहिंजे भाउ खे ॾींदो आहे मुझे आका फरमायो मां ज़मानत थो ॾियां अल्लाह जो कसम खणी थो चवां त मुझो अल्लाह उन शख्स खे दुनिया में कॾहिं बि सुञो थियण को न ॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तू समझी थो त मूंखे ज़मीन जो टुकड़ो जेकॾहिं मां ॾाढ मुड़सी करे वठी वियुसि त बसि मां वॾो अमीर थी वेंदुसि। अमीर उहो आहे जंहिं वॾी दिलि करे हुयुसि पंहिंजो पर चई भाउ हई जेतर लड़ूं नथा अचे ही खण। मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो दीन खे समझो। दीन इन बुनियादी शयुनि जो नालो आहे। दीन रुगी हिन फिरकनि जो नालो न आहे। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं ॿिनि भाइरुनि जे दरमियान में का लड़ाई थे जेको जल्द में विच में बिनी भाइरुनि जे विच में सुलह कंदो आहे मुझो अल्लाह उन सुलह करण वारे खे रीह घुरियो खुदा खां जन्नत जा दरड़ा ॾेखारींदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बिन जे विच में सुलह करायो बिन जे विच में झेड़ो गाला मुसलमान बिन जे विच में झेड़ो न करायो। ज़मीन ते लड़ो न ज़मीन ते झेड़ो न कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दरबार में ब भाइर ज़मीन ते लड़ी पिया। हिकिड़े चयो ज़मीन मुंहिंजी हिकिड़े चयो ज़मीन मुंहिंजी। अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह वटि आया। अल्लाह जा नबी ज़मीन मुंहिंजी। हुन चयो यार अल्लाह जा नबी कूड़ थो हणे ज़मीन मुंहिंजी आहे। अल्लाह जे नबी ॿिनी भाइरुनि खे फरमायो हलो उन ज़मीन ते ॿिनी भाइरुनि खे वठी ज़मीन ते आयो। हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्श दे निहारे अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो मौला अज ज़मीन के इजाज़त दे त मां मूसा कलीमुल्लाह सां ॻाल्हाए। अल्लाह जे दरबार में सुणे कलीम अर्ज़ करे ज़मीन दे निहारे चयो ओ अल्लाह जी ज़मीन हे तो चवे त तू मुंहिंजी आ हे तो चवे त तू मुंहिंजी आ। ऐ ज़मीन अल्लाह जे हुक्म सां ॻाल्हा त तुंहिंजी वारिसी मालिकी हिन जी आ या हिन जी आ तू हिन जी आ हिन जी। अल्लाह जे हुक्म सां ज़मीन मां आवाज़ आयो ऐ मुंहिंजा सुहिणा कलीम हे ॿई अकुल जा अंधा हे ॿई समझनि नथा मां न की हिन जी हाँ मां न की हिन जी हाँ मां कल्ह भी अल्लाह जी हुयसि अॼु भी अल्लाह जी हाँ हे ॿई मुंहिंजा मूंखे हिननि में वञिणो नाहे हिननि ॿिन्ही खे मुंहुं में अचिणो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुसलमानों जागो था इन ज़मीन ते फसाद न कयो इन ज़मीन ते झगड़ो झेड़ो न कयो। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं ज़मीन तां को शख्स गुज़रंदो आहे जबलन जे भरमा को शख्स गुज़रंदो आहे अल्लाह जो जिक्र कंदे गुज़रंदो आहे मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदे गुज़रंदो आहे रब्बे ज़ुल जलाल जो क़ुरान पढ़ंदे गुज़रंदो आहे। जंहिं ज़मीन जे भरमा लंघंदो आहे पहाड़ियूं हुजनि या वण हुजनि जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो उहा ज़मीन उहे पहाड़ियूं उहे वण अल्लाह जे दरबार में गवाही ॾींदा ओ मुंहिंजा करीम रब हे शख्स असां वटा लंघियो हुयो तो रब जो जिक्र कंदो पियो वञे। मौला हिन जिक्र कयो तुझी रहमत जो नुज़ूल थियो। ज़मीन चवंदी मौला मुंहिंजो सीनो ठरी पियो। जबल चवंदो मौला मुंहिंजे मथां वण थी विया सावक अची वई। या अल्लाह हिन जिक्र कयो हिन क़ुरान पढ़ियो हिन तुझे बाने दुरूद पढ़ियो तू राज़ी थी पए तो रहमत जो नुज़ूल कयो मुंहिंजो सीनो ठरी पयो। या अल्लाह अज मुंहिंजी दुआ कबूल कर हिन जे सीने खे ठार जन्नत जी दरड़ी खोले अता फरमाई से। तकबीर भई हथ मथे करे नारे रिसालत नारे तहकीक
नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। मुअज्जिन जॾहिं न अज़ान ॾींदो आहे, सम्झो था न मस्जिद में मुअज्जिन, असां सिंधी में मुल्ले अज़ान ॾिनी आहे, मुल्ले अज़ान। ख़ुदा जे वास्ते मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अगर मुअज्जिन जे अज़ान जी जेका अल्लाह जे ज़ात वटि अजरा, अगर मां मुस्तफ़ा उहो सभु बयान कयां त इते खून वहन, कोई कंहिंखे आज़ान ॾियण न ॾे, हो चवे त मां ॾियां, हो चवे त मां ॾियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। सिर्फ एक हदीस बयान तो कया, मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, मन दल्ल अला खैरिन फलहु मिस्लु अज्र फाइलिही। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, नेकी करण वारे खे जेतिरो सवाब मिलंदो आहे, जेको नेकी करण ला उनखे इहो रस्तो ॾींदो आहे, सॾींदो आहे, अल्लाह उन जेतिरो अजर उनखे भी ॾींदो आहे। हाणे खोले समझाया, जॾहिं मुअज्जिन अज़ान ॾींदो आहे, कंहिं घर में अम्मा निमाज़ पढ़ी, कंहिं हारीअ बनीअ में निमाज़ पढ़ी, जमायत अचे मस्जिद में निमाज़ पढ़ी, कंहिं किथे पढ़ी, कंहिं किथे पढ़ी, 100 माण्हुनि मुअज्जिन जी अज़ान ॿुधी निमाज़ पढ़ी, जेतिरो उन 100 माण्हुनि खे सवाब मिलंदो, हिकिड़े अज़ान ॾियण वारे खे उन्हनि 100 माण्हुनि जेतिरो मुंहिंजो रब सवाब अता फरमाइंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जागो था गोठ जे चंगे के चो अज़ान मुल्ले के चो माको मुल्लो तो रही। ओ खुदा जा बाना, इस्लाम जी तारीख़ पढ़, इस्लाम जे तारीख़ में निहार, जेके वक्त जा हुक्मरान हुंदा हुया, जुम्मे जो खुतबो भी उहे ॾींदा हा, त जुम्मे जी नमाज भी उहे पढ़ाईंदा हा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु, मुंहिंजा महबूब मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, अंबिया दे निहार मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जुम्मे जो खुतबो भी ॾींदा हुया, नमाज भी पढ़ाईंदा हुया। सदर खां बाद ज़ाहिरी अबू बकर सिद्दीक़ सुहिणो आयो, खुतबो भी ॾींदो आ त इमामत भी कराईंदो आ। उमर फारूक ईंदो आ, खुतबो भी ॾींदो आ त इमामत भी कराईंदो आ। उस्मान ज़िन्नूरैन ईंदो आ, खुतबो भी ॾींदो आ त इमामत भी कराईंदो आ। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा ईंदो आ, खुतबो भी ॾींदो आ त इमामत भी कराईंदो आ। मुंहिंजा दोस्त हसन हसन पूरी इस्लामी जी तारीख़ निहार, इस्लाम जी तारीख़ ॿुधाए थी त जेके आदिल हुक्मरान रहिया आहिनि, उहे खुतबो भी पाण ॾींदा आहिनि त जुम्मे जी इमामत भी पाण कराईंदा आहिनि। अॼु हुक्मरान जो इहो हाल आहे, तव्हां भले चङी तरह पंहिंजे हद जे MPA MNA खे वञी ॾिसो, ॿी निमाज़ूं त कीअं पढ़ंदा आहिनि सभिनी खे ख़बर आहे, पर जनाज़े जे निमाज़ में बि बीहंदा आहिनि त टई पासा पिया, जीअं न पठान अफ़गानी निमाज़ पढ़ंदा आहिनि, ट्रक बीठी हूंदी आहे, अल्लाह अकबर, चारई पासा ॾिसंदा बि पिया, निमाज़ बि पिया पढ़ंदा। तुंहिंजे असांजे हुक्मराननि जो इहो हाल अथव मुंहिंजा दोस्तो। जनाज़े जी निमाज़ पढ़ण लाइ अल्लाह अकबर, वरी निहारींदा मौलवी हथ खयां त असां बि खणूं हेठि त ओ मुसलमान आहीं केर मुसलमान, ऐं अचे जनाज़े जी नमाज़ पढ़ण भी कान था। हींअर फिक्र न कयो, पहुची विया हूंदा तव्हां वटि, न त ॼाण पहुता। डिगने में पुठियां मुसल्ला बि गॾु हूंदा मुंहिंजा दोस्त। 4 साल अॻु में जेके तव्हांजा कज़िया थिया, सभिनी जी दुआऊं लागी थियूं थींदियूं। बहरहाल मुंहिंजा दोस्त, सियासी माण्हू न आहियां, सियासत मुंहिंजो वड़ न आहे, सिर्फ़ तव्हांखे उजागर तव्हांखे जाॻाइण थो चाहियां। अल्लाह जा बानो, वोट ॾियो ज़रूर, अमानत अमानत में ख़यानत न कयो, बल्कि ॾियो उनखे जंहिंमां तव्हांजो ज़मीर मुतमइन हुजे, जंहिंमां तव्हांजी दिलि मुतमइन हुजे। मां वधीक कुझु बि कंहिंखे न चवंदुसि, तव्हांजो वोट तव्हांजो मामिलो आहे, इलेक्शन जे लाइ न आयो आहियां। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो, ए ज़मीन दुआ घुरंदी आ, जॾहिं बानो ज़मीन ते हलंदो आ दुआ घुरंदी आ। अॼु ॻोठ हाजी जान मोहम्मद
गोठ जान मोहम्मद बिरो हाजी जान मोहम्मद बिरोही जे अंदर कदीर आमिरा बिरोही रहीम आई हाजी अब्दुल्लाह अल्लाह जे जिक्र कुरान जी महफिल सजाइया हे हेतरा जे के जमीन ते बाहरों फसल बीठन हिक हिक वण में पन्नन में आवाज कुरान करीम जो वनी रहो आ कयामत जे दी इहे मिड़ई गवाही दींदा ओ मुझा करीम रब आचर जो दी हुयो ही मझंद जो टाइम हुयो मुझा मौला तुझे कुरान करीम जो आवाज अची रहो हुयो ए जमीन जेते वेठा हो इहा जमीन गवाही दींदी अन्या वधी करे चवा तवा सा जे चैनी तरफन खा अल्लाह जा फरिश्ता मौजूद हन मदीने जे मीर फरमायो ईमान वारा गड वेहंदा हन मां अल्लाह जो जिक्र कंदा हन तमा अल्लाह जा मलाइका चैनी तरफन खा घेरे वेहंदा हन हिक हिक जे मुंह दे निहारींदा हन लबड़ा ओहो चोरींदो आ आमीन मलाइका चवंदा हन महफिल खत्म थींदी आ फिर फर्श ते खत्म थींदी आ इहा ई महफिल वरी अर्श ते सजी वेंदी आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान जागो था जे कदे हींअर तव्हां के न केर चवे त यार मां हाणे तो पियो जां भिरिया सिटीअ मां साईं मुराद अली शाह तोखे यादि पे कयो त केॾी ख़ुशी थींदई यार मां ग़रीब हर हारीअ खे साईं मुराद अली शाह यादि कयो ख़ुशी थींदई अदा खुशी थींदी न साईं इलाइके जो अल्लाह हुनखे इज्जत ॾिनी आहे इलाइके जो मुअज़्ज़िज़ माण्हू आहे ऐं या को ॿियो बि अमीर माण्हू जेको बि तव्हांजो पसंदि वारो माण्हू हुजे तव्हांखे यादि करे ख़ुशी थींदी पर जेॾीमहिल अर्शन खां मथे मुंहिंजो रब तव्हांखे यादि करे त ख़ुशी थींदी आहे न सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़े मिंट लाइ सोच मुसलमान मुझे सोने मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो जेडी मल ईमान वारा जिक्र जे महफिल में वेहंदा हन फरिश्ता चैनी तरफन कानन के घेरे वेठा होंदा हन जी महफिल बर्खास्त थींदी आ उहे फरिश्ता सजो पैगाम खणी अल्लाह जे दरबार में पहुंचदा हन दे खबर खुदा दिसे थो या न थो दिसे जवाब जो जल्दी दिमाग ते हला अल्लाह दिसी रहो आ जो दिसी रहो आ हाजिर भी आ नाज़िर भी आ खुदा दिसी रहो आ हर जगह ते अल्लाह जी जात मौजूद आ हर बाने में खुदा मौजूद आ वणन में खुदा पखन में खुदा अर्शन ते खुदा फरशन ते खुदा जिते किते अल्लाह जी जात मौजूद आ मगर उन मुझे करीम रब मलाइकन जी ड्यूटी रखी छड़ी ओ फरिश्तो जी मुझा करीम रब हाजी जान मोहम्मद बिरोही जे अंदर उते गोठ हाजी जान मोहम्मद बिरोही में मुझे जिक्र वारन मा अल्लाह जे जिक्र जी महफिल सजाई आ वञो वञी ॾिसी अचो वञो वञी महफिल में वेहो ॾिसो त मुझा माना छा था कनि छा था चवनि जीअं महफिल पूरी थी मलाइका अल्लाह जे दरबार में अल्लाह ताला उन खां सवाल कयो ॾियो ख़बर मुझा माना छा पिया चवनि हदीस पढ़ा त खुदा कीअं पुछंदो न मन दिल ठरी पवई आमीन आमीन जीअं फरिश्ता अर्शे मुअल्ला ते पहुचंदा मुझो करीम रब पुछंदो कैफ तरकतुम इबादी सुभान अल्लाह गौर त कयो कैफ तरकतुम इबादी ऐ फरिश्तो ॾियो त ख़बर मुंहिंजा बाना कहिड़े हाल में छॾे आया हो सुभान अल्लाह मुंहिंजा बाना कहिड़े हाल में छॾे आया हो जेकॾहिं हिन जगह तो मूवी भरजी रहंदी आ त ब्रह्मानी खाईंदे खाईंदे गिरह नंढड़ो हणंदो आ मतां सुभाणे मूवी ॾिसण चवनि त केॾो न वॾो बूट खयो अथई जेकॾहिं मूवी भरबी आ हमरा मौलवी हूंदो त पटके खे हथ हणंदो नौजवान हूंदो त पंहिंजे टोपड़ीअ खे सिंगारींदो सुभाणे माण्हू चवनि त फोटू सुठो बीठो आहे ऐं मुस्लमान यादि रखी छॾे हिन तुझे तस्वीर के हिन मूवीअ में दुनिया वारा ॾिसंदा मगर अल्लाह जा मलाइका भी हिकड़ी तुझी मूवी भरे रहिया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे दुनिया जी मोबाइल मूवी तुझे जिस्म जी तस्वीरूं ठाहींदी तुझे जिस्म जी मूवी ठाहींदी मुझे अल्लाह जा मलाइका तुझे जिस्म जी भी ठाहींदा त तुझे रूह जी भी ठाहींदा
सुभान अल्लाह पांजे दिल के संभाले वे हिकड़े मिंट ला दिल में इहो ख्याल करे वे त कुछ घड़न खां बाद जदे मुंहिंजी हीअ महफ़िल जी रिपोर्ट अल्लाह जे दरबार में पहुंचंदी त मुंहिंजो खुदा जेको मुंहिंजे दिल जो मालिक आ मां उन दिल में पांजे अल्लाह जो कुरान ॿुधी सुकून वठां त मुंहिंजो रब भी राज़ी थी पवे त मदीने जो मीर भी राज़ी थी पवे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुछंदो फरिश्तो कई फतरक तुम इबादी मुझे बानन के केड़े हाल में छॾे आया हो खुदा के खबर काने छा त केड़े हाल में वेठा आहियो ॻाल्हायो अदा मुझा साईं खुदा के खबर आहे त केड़े हाल में वेठा आहियो मलाइकन खां छो तो पुछे खबर नाहे अचो त कुरान खां पुछो अञा आऊं कुरान करीम जी तिलावत शुरू ही न कई अॼु मुंहिंजो मूड आहे सुठो ॻाल्हाइण ते ॾींहं जो मौक़ो आहे काफ़ी टाइम खां बिरो हिन सां कुदरती मुंहिंजी दिलि आहे मां अर्ज़ु कयो पिए दोस्तनि खे जाम साहब को ॿाहिरो प्रीतमाबाद जे भर में दोस्त मुंहिंजा ॻोठ हाजी सैयद मोहम्मद साले शाह जे ॻोठ में आहिनि बिरोहन जी पूरी बिरादरी आहे जॾहिं उते दोस्त आहिनि मुंहिंजा सिकंदर अली ऐं मुमताज़ अली उहे जॾहिं उते पहुचंदो हा पोइ बिरादरी वारा ईंदा आहिनि चवंदा आहिनि से अॼु असांखे एतिरो ॿुधायो जो असां बिरोहन जी दिलि भरिजी वञे पोइ दिलि खोले ॻाल्हाईंदो हा चवंदा आहिनि से दिलि त असांजो कोन भरियो आहे पर टाइम घणो थी वियो आहे हाणे भले तव्हां बस कयो। सुभान अल्लाह सुभान मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे पाक कुरान करीम मां दिल भरियो दिल भरे ॻाल्हियूं ॿुधो दिल भरे ॻाल्हियूं ॿुधो उन ते अमल करण जी कोशिश कजो त मुंहिंजो सुहिणो करीम रब राज़ी थी पवे। आमीन आमीन अज़ीज़ाने मन अल्लाह ताला छो तो मलाइकन खां पुछे त मलाइको ॾियो ख़बर ॻोठ हाजी जान मोहम्मद बिरोही वटि तव्हां कहिड़े हाल में मुंहिंजा बाना छॾिया अचो त अल्लाह खां पुछो मुंहिंजा सोना करीम रब दिलनि जो मालिक तूं आहे तो अल्लाह पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो व असिरू क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर। मुझा करीम रब तो पंहिंजे पाक कुरान करीम में ॿुधायो आहे ॾाढियां ॻाल्हायो तॾहिं बि मां अल्लाह ॿुधां थो होरियां ॻाल्हायो तॾहिं बि मां अल्लाह ॿुधां थो पर जे ॻाल्हायो न दिल में सोचो था मां रब उहो बि ॼाणा थो। मुंहिंजा सोना करीम रब दिलनि जा राज़ भी ॼाणी थो ज़ुबान जी चुरपुर भी ॼाणी थो होरियां ॾाढियां ॻाल्हाइण भी ॼाणी थो पोइ मलाइकन खां छो थो पुछी सवाल मौला मलाइकन खां छो थो पुछी त ॻोठ हाजी जान मोहम्मद जे अंदर मुंहिंजा बाना कहिड़े हाल में वेठा आहिनि मुंहिंजे रब जे ज़ात ख़ुशि थी तोखे जवाब ॾिनो ओ मुंहिंजा बाना तो मां अल्लाह जो क़ुरान करीम खोलियो आहे मगर उन ते गौर कोन कयो आहे मां अल्लाह जो वाइदो क़ुरान में मौजूद आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मूंखे याद कंदो त मां अल्लाह भी तव्हां खे याद कंदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां अल्लाह तव्हां सां वाइदो कयो आहे तव्हां मुंहिंजो ज़िक्र कंदो मां तव्हांजो ज़िक्र कंदुसि तव्हां मुंहिंजो ज़िक्र ॿुधंदो मां तव्हांजो ज़िक्र ॿुधंदुसि मां ख़ालिक़ थी ॿुधंदुसि तव्हां मख़लूक़ थी ॿुधो जॾहिं तव्हां मुंहिंजो क़ुरान फ़र्श ते ॿुधो मां अल्लाह सभु ॼाणा थो मगर मलाइकन खे हुकुम थो कयां जेकी ॾिसी आया हो हिक हिक जे लाइ ॿुधायो फलाणे जे दिलि में छा हुयो फलाणे जे दुआ में छा हुयो फलाणे जो इरादो छा हुयो अल्लाह फरमाए तो मलाइक चवंदा वञनि मां अल्लाह ॿुधंदो वञा इन जे लाइ जंहिंसां प्यार हूंदो आहे उन जे ॻाल्हियुनि ॿुधण सां वॾो करार मिलंदो आहे। अल्लाह फरमाता फर्श ते वेही करे मां अल्लाह जो क़ुरान करीम ॿुधी पंहिंजे दिलि खे सुकून ॾिनो मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हांजो ज़िक्र अर्शन ते ॿुधी करे मां रब पंहिंजे रहमतुनि जो तव्हां ते नुज़ूल करे छॾियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह
खुश नसीब थव ही महफिलों जिते ॿुधंदा कयो ज़रूर वींदा कयो का घड़ी हुजे जंहिंमें यार राज़ी थी पवे आमीन आमीन मुझा करीम रब जी मुझा बाना मौला सिर्फ मलाइकन खां पुछंदे या को आर्डर भी जारी कंदे आए है मुझे बेनियाज रब फरमायो उदूनी अस्तजिब लकुम मां खुदाई त तोखे चवां थो घुरी त ॾिस मां बेनियाज रब खां सुभान अल्लाह तू घुरंदो नहीं तॾहिं भी तोखे अता कंदो हाँ पर जे तू घुरंदे त तुंहिंजो करीम रब उहो आ जेको एतिरो अता कंदो आ जो इंसान के कॾहिं तसव्वुर ख़याल में भी को न हूंदो आ सुभान अल्लाह मलाइकन खां पुछी करे मलाइक चवंदा मौला हीअं हीअं पिया चवनि मां अल्लाह हुकुम कंदुसि फ़रिश्तो गवाह थी वञो गवाह थी वञो गवाह थी वञो मां अल्लाह इन्हनि जूं दुआऊं क़बूल करे छॾियूं सुभान अल्लाह जागो था मुसलमान याद रखी छॾ याद रखी छॾ नाराज़ न थियो त अर्ज़ कयां असांजो अक़ीदो आहे मुल्ला वारो नाराज़ न थिजो असांजो अक़ीदो आहे ॻाल्हायो कंहिं वारो चओ ॻाल्हायो मां वेठो आहियां न तव्हां भले मूंखे छो तव्हां असां ॾाढ़ी वारे खे मुल्लो सम्झंदव तव्हां भले मूंखे ई मुल्ला सम्झी छॾियो पर असांजो अक़ीदो आहे मुल्ला वारो ख़ुदा करे शल कहें आशिक वारो अक़ीदो ख़ुदा नसीब फरमाए आमीन वॾो फ़र्क़ु अथव नंढड़ी ॻाल्हि कयां नंढड़ी बिल्कुलु नंढड़ी ॻाल्हि कयां गरीबा अणपढ़ियो आ बिल्कुलु अणपढ़ियो आ जिंदगी दुखन में गुजरी रही आ जिंदगी सूरन में गुजरी रही आ जिंदगी में का चंगाई नजर कान थी अचे जमीन जा एकड़ कोनन जान में वडी ताकत न बची आ जिंदगी जो गाडो दुखियो आ रात ॾींहुं चवे थो मौला हलाल जी रोजी कमाया थो मौला बरकतूं अता फरमा ज़ाहिरी कुछ भी नजर कोन थो अचे इए वींदे वींदे कहे मौलाना जी तकरीर ॿुधे मौलाना खुतबे में चई रहियो हुयो जेको कुरान करीम जी सूरतुल कुरैश याद करे दरिया में घिड़ंदो दरिया उनखे जगह ॾींदो उन ग़रीब सोचो दरिया जे हुन पासे काठियूं जाम हिन पासे त सभिनी बनियूं काहे छॾियूं हाणे ग़रीब जो गुज़र किथों थे इहा सूरतुल कुरैश लाइ छा आहे पाड़े जे मौलाना ॾे वियो मूंखे सूरतुल कुरैश याद कराए कुराड़ो ॾींहं ॿिनि अठनि ॾहनि में सूरतुल कुरैश याद करे घर मोटी आयो ज़ाल खे चई मुबारक थई पंहिंजे ॾुखनि जा ॾींहं ख़त्म थी विया सुभान अल्लाह सुभान अल्लाह जागो था ज़ाल चयसि को सोन हथायो अथई छा जी सोन थोरो आहे अञा कुझु घणो हथायो आहे जेका दौलत अची अञा कुझु घणो ॻाल्हि खुटायां ॻाल्हि वधी वेंदी ज़ाल चयो छा हथायो चई सुभाणे ॾिसजां सुबुह जो सवेल गॾह बि काहींदो आहे कुहाड़ी बि खणंदो आहे रसो बि खणंदो आहे सिधो दादुल दरिया ते बीही करे अल्लाह जो पाक क़ुरान शुरू कंदो आहे नियत कहिड़ीअ सां शुरू कंदो आहे मौला मां तुंहिंजे क़ुरान करीम जे लाइ तुंहिंजे दीन जे आलिम खां ॿुधो आहे त जेको क़ुरान करीम जी सूरतुल कुरैश पढ़ी इशारो ॾींदो दरिया ॿ टुकड़ा थी वेंदो हे कुरान पढ़ी रहियो आहे अल्लाह मीकाईल खे हुकुम करे रहियो आहे ओ मीकाईल जी मुंहिंजा करीम रब देर न कर तयार थी जीअं मुंहिंजो बांधड़ो मां अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं पढ़ी इशारो ॾे हेॾां वारो पाणी हेॾे कजां हेॾां वारो पाणी हेॾे करे छॾिजां सुभान अल्लाह मुझे बाने के खबर पवे त रब जे क़ुरान जी ताकत छा है मुझे बाने के यकीन थे त अल्लाह जे क़ुरान में पावर केतिरो आ उन गरीब मिस्कीन इए कयो गॾहड़ीअ सूधो मुंहिंजा दोस्त दरिया टपियो वञे काठियूं करे वरी अचे पर इशारो ॾे क़ुरान पढ़ी दरिया ॿ टुकड़ा मौलवी सॼो 30 पारा क़ुरान जो तो पढ़े कंहिंजो मथे जो सूर बि ख़त्म नथो थिए क़ुरान त सचो आहे जवाब ॾियो अल्लाह जो क़ुरान सचो आहे बि साॻियो मट बि कोन्हे फ़र्क़ु कहिड़ो आहे सिर्फ़ अक़ीदे जो फ़र्क़ु आहे हुन फ़क़ीर जो अक़ीदो हुयो असांजो अक़ीदो आहे
बस मां वधिक अॻिते कोन थो वञा छो त मूंखे मौज़ू ते मोटी अचणो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात फरमायो जेॾी महिल मुंहिंजो बानो मूंखां दुआ घुरंदो आहे मां अल्लाह जी ज़ात उन जी दुआ क़बूल कंदो आहियां ज़रूरी नाहे त ॾाढियां घुरे ज़रूरी नाहे त दुनिया खे ॿुधाए घुराए हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक नालो याद कजो छा हज़रत अब्दुल्लाह बिन वरी नालो याद कयो हज़रत अब्दुल्लाह बिन काॾे वयो हज ते वयो आहे फारम भरजन पिया न हज जा खुदा कंदो तव्हांखे रब हज उमरो नसीब कंदो पर वञिजो हज ई उमरे ते वरी तो जुमलो चवां वञण वारा जेके आहिनि न अल्लाह ताला रहम फरमाए बस हितों वञा एहराम पातऊं फोटू टिड़िक 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 मूवी भरी अञा सरजमीन मक्का ते लथा रुगी मोबाइल बस में वेठा मोबाइल हलिया अॻिते मोबाइल काबे में अंदर पहुता हन तवाफ हले पे थो मोबाइल अरे खुदा जा बाना इन निपुट्रीअ में तो उते भी जान न छॾाई हिते भी जान नथो छॾे आयो हई यार जे दरबार में आयो हई पान खुदा जे दरबार में लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जा नारा हणी एहराम बधो थई बीठो हिते हई मूवी पे तो ठाई त धी ॾे मोकिलींदुसि पुट ॾे मोकिलींदुसि दोस्तनि ॾे मोकिलींदुसि काबे ॾे पुठी ॾे तस्वीरूं ओ खुदा जा बाना खुदा जो खौफ कर हुजूर जे रोज़े ते पहुची या सुणे काबतुल्लाह में पहुची करे पहिरीं त दीवानन वांगुरु दीदार करे रोई पंहिंजे यार खे राज़ी कर त को बेड़ो पार आमीन सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला इब्ने मुबारक हज ते पहुतो हज मुकम्मल थी वयो गाल नंढड़ी करे बुधाया हज मुकम्मल थी वयो अलविदाई तवाफ करण जे लाइ काबे जो तवाफ करे रहियो तवाफ कंदे कंदे अख अख सां लगी महसूस तो करे ब मलाइका जे साम्हूं बीठा हन हिक ॿिए खे चवण लगा हिकड़ो पुछे तो दे ख़बर केतरा माण्हू हज ते आया चवे तो हेतरा हज़ार लख आया ॿियो पुछे तो हज कंहिंजो क़बूल आ जवाब थो ॾे आया त लख पर हज कंहिंजो बि क़बूल कोन पियो आहे हज कंहिंजो बि क़बूल जागो था हज कंहिंजो बि क़बूल ओ मुसलमान अखियूं खोल अल्लाह जो नेक सालिह बानो हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक ज़ारो कतार फरमाइन था मुझी अख खुली वई अचे रुनुम त हेडी मंजिल करे आयो हां खबर नाहे मुखा केड़ी गलती थी आ जे करे मुझो हज कबूल न थियो आ ज़ारो कतार रोई रहियो आ काबे जो तवाफ करे रहियो आ ओछंगरू ॾेई रहियो आ मुझा करीम रब मूं ते राज़ी थी या अल्लाह मुझो हज कबूल फरमा रोंदे 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 जेडी मल थकजी पयो वेही रहियो अख अख सां लगी ॾिसे त वरी साॻिया ब फरिश्ता हिक ॿिए खे चवण लगा दे ख़बर हज कंहिंजो क़बूल आ चवे तो क़बूल त कंहिंजो बि न हुयो पर हिकड़ो फलाणो मोची शाम मुल्क में रहंदो आ उहो आयो बि कोन्हे अल्लाह पहिरीं उन जो हज कबूल कयो आ उन जे करे रब सभिनी जो हज कबूल करे छॾियो आ नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दम दस्त जागो था हज ते आयो हज ते आयो कौन है पर अल्लाह जे ज़ात उन जो हज कबूल कयो आ उन जे करे अल्लाह सभिनी जो हज कबूल कयो आ हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था उते जो ते खैर जी दुआ घुरम मुझा सोना करीम रब मुखे जिंदगी एतरी अता फरमाए जा जो इन मानू वट शाम मुल्क में वञा इन मोची वट वञा वञी उन जो अमल मालूम कया त उन केड़ो नेक अमल कयो आ जे करे मुझो सुनो रब्बे जुल जलाल राज़ी थी पयो आ हजत हजरत अब्दुल्ला बिन मुबारक मोटन था शाम जे तरफ रवाना थियन था शाम में वञी करे पुछा कदे कंदे उन मोची वट पहुता ॾिठो त संदुल ते वेठो आ किन्नी जुती थी पई अचे उन खे बि सफ़ा करे गंढे रहियो आ
सुठड़ी जुती अचे सफ़ा करे गंढे रहियो आहे पाण उन जे भर में वेही चवनि था आउं ॾाढो परे खां आयो आहियां महिमान थियण थो चाहियां उन मोचीअ चयो आहियां त ग़रीब हाल त मुंहिंजो ग़रीबी आहे पर महिमान हुज़ूर फरमायो त ख़ुदा जी नेमत आहे तुंहिंजो रिज़्क़ बि ख़ुदा अॻु में मोकिलियो हूंदो तॾहिं त ख़ुदा तोखे मोकिलियो आहे मूं वटि महिमान थी मुंहिंजे अखिड़ियुनि ते सॼो ॾींहुं मोचीअ जुतड़ियूं गंढियूं अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था ॾिठम त हिते त कोई अमल अहिड़ो कोन्हे निमाज़ बि टाइम सां पढ़ी आयो मां बि निमाज़ ते गॾु कुझु न कयई जेॾी महिल राति जो मानी खाई वेठा उन खां बाद चवे थो मोची अॼु मूंखां हाल त पुछ चवे थो कहिड़ो चवे थो ॿुधा मदीने जी कॾहिं सिक लॻी थई या कान लॻी थई चंग थो चोरे इश्क वारनि जो मोहब्बत वारनि जो चंग थो चोरे बस एतिरे चवण जी देर ही त मदीने जी सिक लॻी थई या कान लॻी थई उन जे अखियुनि मां लुड़क लड़ी आया अल्लाह अल्लाह शेर चवां हिकिड़ो सोना मदीने जा मीर सोना मदीने जा मीर ॾाढी लगी आ उकीर जानी दीदार कराई दमो हलियो न वञे सोना मदीने जा मीर ॾाढी लगी आ उकीर मिठड़ा मदीने जा मीर ॾाढी लगी या उकीर साईं दीदार कराई दमो हलियो न वञे रूह चवे चुमा रोज़े जी जाली अल्लाह अल्लाह ओ मुझा करीम शल कुर्ब कजा रूह चवे चुमा रोज़े जी जाली जंहिं जे चुमण लाए हर अख आली वेठा रोवन था वज़ीर वेठा रोवन था वज़ीर सुना वॾा वॾा पीर जानी दीदार कराए दमो हलियो न वञे हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाइन था जॾहिं मदीने जी ॻाल्हि कयमि तो न जानेण वसी पया चयोमांसि एॾी सिक थई त हज ते छो नथो वञी बस ईअं चई बस कयुमि दाहूं करण लॻो ओ मुंहिंजा करीम रब उहो ॾींहुं जल्दी आण जो मुझा मौला तुझे काबे जो तवाफ भी कया त गुंबज़े खजरा जो दीदार भी कया हजरत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाइन था जी उन रुनो उन जे रोण जी कैफियत अहिड़ी थी वई जो मां समझा पियो त जुदाई में हिन जो हाव न फाटी पवे चयोमांसि अल्लाह जा बाना हज करे मोटियो हाँ मुबारक ॾियण आयो हाँ तोखे तुंहिंजो हज तरब कबूल कयो आ पर अल्लाह तुंहिंजे जिस्म जे तुंहिंजे चेहरे जे बराबर एक फरिश्तो पैदा फरमायो आ जेको हर साल हज कंदो रहंदो तोखे क़यामत ताईं हर साल हज जो सवाब मिलंदो बस इहो पुछण आयो हां खुदा जे वास्ते ॿुधा ओहो कहिड़ो कम कयो थई जे मां मुंहिंजो सुहिणो रब करीम राज़ी थी पियो थई बयान कयां तो न कम कहिड़ो कयो दोस्तों बयान कयां उन मोची रोंदे जवाब ॾिनो सॼी ज़िंदगी जुतड़ियूं गंढींदो हुयुसि पंहिंजनि जूं गंढींदो हुयुसि परावनि जूं गंढींदो हुयुसि
मदीने जे वञण जी सिक दिल में मौजूद हुए, मगर मां ग़रीबी हाल जे करे बचड़न जो वल्लरा बचड़ा भी तातींदो हुयुसि, टको आनो करे लिकाए रखंदो हुयुसि। गुज़िरियल साल जेॾी महिल ॾिठुमि त मुंहिंजो सामान मुकमिल थी वियो, हाजन खे चयुमि त मुंहिंजा दोस्तो हिन साल मां भी तव्हां सां गॾु हज जी तैयारी पियो कयां। मां सभिनी खे ॿुधाए छॾियो, ईअं सुबुह जो सवेर निकतुसि, शाम जो वापसि पंहिंजी जूतड़ियूं गंढे मोटा पियो त ॾिठुमि त हिकिड़ी बुरका पोश औरत शहर जे ॿाहिरों हिकिड़ो गॾह मुंहुं पियो हो, उन मुअल गॾह जे गोश्त जो टुकड़ो कढी करे हेॾे होॾे निहारे करे पंहिंजे बुरके में अंदर लिकाए करे डोड़ण लगी। दिल में ख्याल कयम पर्देदार औरत तॾहिं त बुरको पातला हराम गॾह जो गोश्त कटे रही आ। लिकंदे लिकंदे पीछो कयुम, जेॾी महिल कंहिं दरड़े खां अंदर वई, उन जो अंदर वञण मां पुठियां दड़ो खड़कायो। अल्लाह जी बानी जवाब ॾिनई त केर? चयम फलाणो मोची थो ॻाल्हायां। जी अदा कीअं आयो आ? चवे थो त दी खुदा जे वास्ते एतिरो ॿुधाए, तूं ईमान वारी मुस्लमान आ, तूं मुअल गॾह जो गोश्त लिकाए खणी आई आ। बस ईअं चवण जी देर हुई, उन औरत दाह करे चयो, अदा इहो अंदर जो सूर न पुछ, इहो मुंहिंजो ऐं मुंहिंजे रब जो मामिलो आ। जागो था छाची कहजो मामलो मुझे ऐं मुझे रब जो मामलो आ। अल्लाह जी बानी उन रब जे ज़ात जो कसम थई, बुधा हकीकत छा है? उन जवाब ॾिनो, अल्लाह जबाना 24 कलाक गुज़री वया, 48 कलाक गुज़रण ते हल घर में कुछ भी खाइण ला कोने। नियाणिन जो औलाद पुट जो औलाद कोन्हे, बस मजबूर कमाइण वारो को कोन्हे। मर्द मुझे के अल्लाह जे ज़ात पाण ॾे घुराए वरतो, न को मर्द कमाइण वारो, न की पुटड़ो कमाइण वारो। मां कंहिंखे हथड़ो खणा, सैयदियाणी हां, आले रसूल हां, हयादार औरत हां, कंहिंजे आॾो हथड़ो नथी खणी सघां। रोई पंहिंजे रब खे चयमि, ओ मुंहिंजा करीम रब, जान बचाइण जे लाइ हराम खाइण जी इजाज़त आ, बस एतिरी मूंखे इजाज़त ॾे जो मां गोश्त जो ज़रो खणी पंहिंजे नियाणिन खे एतिरो खारायां जो मुंहिंजे नियाणिन जो साह सुकून सां हले। डिॼी रही हां अल्लाह जे दरबार में ख़ौफ़ खां कंहिंजे आॾो हथड़ो नथी टंगियां, उन हया खां त सैयदियाणी थी कंहिंजे आॾो हथड़ो कीअं टंगियां। बस एतिरी ॻाल्हि करण जी देर आ। मोची चवे थो रोंदे पोइते मोटियुसि, जेतिरा हज ला पैसा गॾु कया हुयमि, मिड़ई पैसा खणी अटड़ो वठी विच में विझी करे दरड़े जे अंदरों रखी करे सॾ बि कोन कयुमि, ॿुधायुमि बि कोन। रोंदे मोटी आयुसि, हाजी आया दा हल त हलऊं हज ते। रोई चयो, मान जॾहिं घुराईंदो तॾहिं ईंदुसि, फिलहाल तव्हां हलिया वञो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अमल कहिड़ो कई अदा? जवाब दे मुसलमान, कम कहिड़ो कई? कहीं बुखायल जो पेट भरी, कहीं यतीम न्याणन जी संभाल कई, कहीं बेवह औरत जी वाहर कई। हज ते वयो कोन, हज घर वेठे कबूल थी वयो। हज ते वयो कोन, हज घर वेठे कबूल थी वयो। नाराज न थियो त हिकिड़ो जुमलो चवां, नाराज कोन थींदो? जेको पंहिंजे हलाल जे कमाईअ सां बेवह औरतुन जी मदद करे, हज ते न वञनि तॾहिं बि हज कबूल थिए। जेको पंहिंजे हलाल जे कमाईअ सां यतीम बचड़न जी मदद करे, हज ते न वञे, उन जो हज कबूल थिए। पर जेको पंहिंजे हलाल कमाई त न ॾे, पर ॿियनि जी आयल इमदाद भी ग़रीबन खे पहुचण न ॾे, बेवह खे पहुचण न ॾे, उहा बि पंहिंजनि नौकरनि चाकरनि में विरहाए ॾियो ख़बर, उन जा घणा हज ऐं उमरा कबूल थींदा। कोन ॻाल्हाईंदो। सच चवण जी असां पाकिस्तान में आदत ई कान्हे का, पर रब जो क़ुरान कंहिंसां रिआयत करण वारो न आहे।
चो त रब जो क़ुरान पढ़ा वरी इलेक्शन जो दौरा वरी तव्हां में को फॾो न थी वञे पर रब जो क़ुरान त क़ुरान आहे। मुस्लमानो यादि रखी छॾियो, मुस्लमानो यादि रखो जंहिंजे लाइ न तव्हांखे ख़बर पवे केरु बि आहे त हिन ग़रीब जो हक़ खाधो आहे, यादि रखो उन मां कॾहिं चङाई जी उम्मीद न रखिजो। जेको यतीम जो हक़ खाए, जेको बेवह जो हक़ खाए, जेको मिसकीननि जो हक़ खाए, भले तव्हांखे लख ॾे करोड़ ॾे उन्हनि खे नागु सम्झिजो, ख़ुदा जी महिरबानी न सम्झिजो। मुस्लमान उहो आहे, ईमान वारो उहो आहे, हुज़ूर जो आशिक़ हुआ जेको पंहिंजे हलाल जे पूरे सां ग़रीबनि जी मदद करे। वक़्तु ज़ोरीअ वियो हलियो, मां अॻिते वधी वठां, यार माफ़ कजो। अज़ीज़ाने मन मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो चालीहो ॿुधे रहिजी वियो। मां ॻाल्हि खणंदो वञी पहुतुसि त अल्लाह तबारक व तआला जा बानड़ो ज़ुबान सां दुआ घुरो या न घुरो, रुगी दिल में इरादो कयो मुंहिंजो सुहिणो करीम रब दिलनि जी दुआ क़बूल करे छॾींदो आहे। दिलनि में इरादा कंदा आहियूं मुंहिंजो सुहिणो करीम रब क़बूल करे छॾींदो आहे। दूर परे खां अचण वारो, अल्लाह जे ज़िक्र में वेहण वारो, हिन हिकिड़ी जो घड़ीअ जो अजर जॾहिं अख बूट भी अल्लाह जी ज़ात अता फरमाईंदे, वरी ज़िंदगी में मौक़ो मिले या न मिले, अॼु पंहिंजे दिल में पक्को इरादो कर मुंहिंजा करीम रब मुंहिंजे मथां राज़ी थी पओ। अल्लाह राज़ी थींदो त दुनिया भी मोचारी थी पवंदी त आख़िरत भी मोचारी थी पवंदी। सुभान अल्लाह, सुभान तकरीर वई हेॾे होॾे थी। मां चालीहे ते ॻाल्हायां, कलाक मोट वेंदा आहिनि, कलाक हीअं जीअं न मिंट सेकंड गुज़रंदा आहिनि, कलाक ईअं हलिया वेंदा आहिनि। चालीहो हुजे या 7 ख़मीसूं हुजनि, आम हलंदो आहे। टीजो छो था कयो, कंहिं तनक़ीद न कंदुसि पर मसालो त ॿुधायां वञा। टीजो न कयो, चालीहो न कयो, सालियाना उर्स छो था कयो, यारहीं छो था कयो, उन खां सवाल कर। ईसाले सवाब चवंदो, ईसाले सवाब कयो। अचो आउं तव्हांखे सम्झायां, टीजो भी ईसाले सवाब आहे, यारहीं भी ईसाले सवाब आहे, चालीहो भी ईसाले सवाब आहे, बुजुर्गनि जो 12 भी ईसाले सवाब आहे। तव्हां चवंदो चालीहो अलॻि आहे, टीजो अलॻि आहे, वरी ईसाले सवाब कीअं? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आसमान मां जॾहिं झुड़ मां पानी वसंदो आहे उनखे छा चइबो आहे? चओ मींहुं। जल्दी चओ अॻिते हलां। आसमान मां पानी वसे त छा चइबो? मींहुं। उहो ई आसमान जो पानी जबलनि ते किरी करे जेॾी महिल वहंदो आहे छा चइबो आहे? चओ नदी वही रही आहे। उहो नदीअ जो पानी जॾहिं वॾे दरिया में ईंदो आहे, दरिया वही रहियो आहे, पानी साॻियो हूंदो आहे, दरिया मां दरण जे ज़रिए बिरेच में आयो, बिरेच वही रहियो आहे, बिरेच मां सदावाह में आयो, सदावाह वही रहियो आहे, सदावाह मां शाख में आयो, शाख वही रही आहे, शाख मां वाटर में आयो, वाटर वही रहियो आहे, वाटर मां बनीअ में आयो, बनी आबाद थी रही आहे। पानी साॻियो ई आहे, नाला बदलिया या कोन बदलिया? जवाब ॾियो। पानी साॻियो ई आहे, नाला बदलजी विया। ईसाले सवाब जी माना है नेक अमल करे अल्लाह जे दरबार में, कंहिंजे हक़ में उहे नेक अमल अल्लाह जे दरबार में पेश करणु। मुंहिंजा अल्लाह साईं हिन क़ुरान करीम जे सदके, हिन ख़ैर ख़ैरात जे सदके हाजी अब्दुल्लाह मुंहिंजे घर वारीअ मरहूमा जी बख़्शिश फरमा। इन खे चइबो आहे ईसाले सवाब। हाणे 11 ते भी ईअं ई कंदा आहियूं, 40 ते भी ईअं ई कंदा आहियूं, 30 ते भी ईअं ई कंदा आहियूं, ख़मीसुनि में भी ईअं ई कंदा आहियूं। ईसाले सवाब, ईसाले सवाब आहे। 5 मिंट बाक़ी मां ॻाल्हायां 40 ते, पोइ जीअं चओ तीअं ॻाल्हायां थो। चालीहो अमड़ जे पेट खां शुरू आहे, चालीहो अमड़ जे, जवाब ॾियो त ॻाल्हायां। चालीहो अमड़ जे पेट खां शुरू आहे। अमड़ जे पेट में जेॾी महिल पहिरों दफ़ो बचड़ो ईंदो आहे, अमड़ खे ख़बर कान पवंदी आहे। 40 ॾींहं पूरा थींदा आहिनि, अमड़ सम्झंदी आहे हा को मेहमान आयो आहे। सुभान अल्लाह। मुड़स ॾे खिली निहारींदी, ख़ैर ताहे खिली थी निहारी, वञी टेस्ट कराया, लॻे थो त को मेहमान अची वियो आहे। सुभान अल्लाह। पहिरी अलामत मां जे पेट में 40 ॾींहंनि खां बाद ज़ाहिर थींदी। पहिरों 40 अॻिते क़ुरान पढ़ा, जवाब ॾियो। अॻिते क़ुरान पढ़ा। सुम्मा ख़लक़ना नुतफ़त अलक़तन
फखलक़नल अलक़त मुदग़तन फखलक़नल मुदग़त इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल पहिरो चालीहो अम्मा जे पेट में गुजरियो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो उहा जेका रत जी लोथड़ी सुम्मा खलक़नन नुतफ़त अलक़तन उन रत जे लोथड़ी मामा अल्लाह जे ज़ात उनखे मास जी लोथड़ी बनायो। फखलक़नल अलक़त मुदग़तन फखलक़नल मुदग़त इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा। पहिरे चालीहे में रत जी लोथड़ी, ॿे चालीहे में मास जी लोथड़ी, टे चालीहे में अल्लाह जे ज़ात उन मां उन जो वजूद ठाहिण शुरू कयो। चौथे चालीहे मां अल्लाह जे ज़ात उन जूं हड्डियूं बनाइण शुरू कयूं। पंजे चालीहे में अल्लाह जे ज़ात हड्डियुनि जे मथां मास वराए उनखे पूरो साहत फरमायो। पंज चालीहा अम्मा जे पेट में करे जेॾी महिल हमराह दुनिया ते ॿाहिरि आयो त अम्मा सवा महीने ताईं मुसले ते नथी वञे, चवे थी चालीहो पूरो को न थियो आहे। बच्चो अम्मा जे पेट में चालीहे ते चालीहो, चालीहे ते चालीहो, हिकड़े मंज़िल तां ॿिए मंज़िल ते चालीहो, ॿी मंज़िल तां टी मंज़िल ते चालीहो, चौथी मंज़िल ते चालीहो। अञा सादन लफ़्ज़नि में चवां सवा महीने ताईं बचड़े खे ॿाहिरि कोन कढिबो। वॾी चवंदी अञा 40 ॾींहं कोन थिया आहिनि, सवा महीनो कोन थियो आहे, अञा इहो चओ छा में हुजे, अञा इहो तंजणनि में पियो हुजे, अञा इहो तंजणनि में हुजे, अञा इनखे ॿाहिरि न कढो। ऐं मुस्लमान अम्बड़ जे पेट में चालीहो, हिकिड़ो ॿियो टियों चौथों पंजो अम्बड़ जे पेट मां हिन पेट मां निकिरी त चालीहो। वरी ज़मीन बि अम्बड़ा क़बर मां, वरी क़बर में वञी त वरी बि चालीहो, हिते बि चालीहो तुंहिंजे कम जो आहे, अम्बड़ जे पेट में बि कम जो आहे, ॿाहिरि निकिते बि कम जो आहे, क़बर में वे तॾहिं बि कम जो आहे। इन करे अञा खोले चवां हज़रत अमीर उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा इस्लाम कोन आंदो थई, तलवार खणी ॿाहिरि निकितो आहे, मके जे गलिन में अची वियो आहे। चवे तो 39 मुस्लमान थी विया, वधीक मुस्लमान 40 थियण कोन ॾींदुसि। इहो कंहिंजो नारो हो? चो उमर बिन ख़त्ताब जो कंहिंजो नारो हो? जवाब ॾियो कंहिंजो नारो हो? उमर बिन ख़त्ताब जो नारो हो। जेसी अञा कलमो कोन पढ़ियो हुयईं, तलवार हथ में खणी चवे तो 39 मुस्लमान थी विया, उमर जे हूंदे 40 थियण कोन ॾींदुसि। मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे फरमायो, मुझे महबूब मुस्तफ़ा अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, मौला इहो जेको चवे तो 40 थियण कोन ॾींदुसि, इहो उमर बिन ख़त्ताब मूंखे ॾे। हबीब दुआ घुरी, होॾां हज़रत उमर तलवार खणी निकितो, हुज़ूर जे चेहरे ते निगाह पवंदी वई। अल्लाह चयो तूं चवीं तो 40 थियण कोन ॾींदुसि, मां 40 तोखां ई शुरू थो कयां। नंबर 40 तुंहिंजो हूंदो, जेको 40 जो इनकार कंदो उहो तुंहिंजो इस्लाम खां अॻु जो आशिक हूंदो, जेको 40 सां प्यार कंदो तुंहिंजे मुस्लमान थियण खां बाद जो आशिक हूंदो। इस्लाम में 40 नंबर कंहिंजो अचो? हज़रत उमर बिन ख़त्ताब जो। कंहिंजो 40 नंबर आहे? हज़रत उमर बिन ख़त्ताब जो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हुज़ूर जा सहाबा एतिरा अल्लाह खे प्यारा आहिनि जो अल्लाह फरमा फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ। हाणे मां अबे अम्मा ते मोटी अचां, मां हाणे बाक़ी अधु कलाक सॼो सिर्फ़ु अबे अम्मा ते ॻाल्हाइण थो चाहियां। राज़ी हो? क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ी शान ॿुधाईंदो वञाव या का ॻाल्हि करे तव्हांखे समझायां? आवाज़ केॾो कोन आयो, अञा थोड़ो वधीक आवाज़ अचे। क़ुरान करीम ऐं मां क़ुरान मां तो तव्हांखे पढ़ी ॿुधायां। निमाज़ छा आहे? जो फ़र्ज़। निमाज़ छा आहे? कान अथव ख़बर?
जो मौलवी आहे न फिरी फिरी मोटी ईंदो ज़रूर उते निमाज़ जी ॻाल्हि ज़रूर कंदो। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, निमाज़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार आहे। जंहिं ॻोठ जी न मस्जिद आबाद आहे, हू ॻोठ सॼो आबाद आहे। अल्लाह ताला ॻोठ जान मोहम्मद बिरोहीअ खे सलामत रखे, आबाद रखे। अल्लाह ताला उन्हनि जे मस्जिद खे, उन्हनि जे ओताक खे, बल्कि ईअं चवां ख़ुदा उन्हनि जे हिननि दिलनि खे आबाद रखे। मुसलमानो, ॾाढो अंदर मां जुमिलो चवणो थो पवे। जेकॾहिं मस्जिद जो मीनार टुटल आहे न, मस्जिद जो मीनार समझो था, नील मस्जिद जो मीनार टुटल आहे, केॾो अजीब लॻंदो आहे। ॻोठ वारा चवंदा चंदो बि कयो पर मस्जिद जो मीनार ठाहियूं। पर यादि रखी छॾ, मीनार न ठाहींदे न तोखे ॾोह कोन थींदो। पर जेकॾहिं न कंहिंजे घर जी चुल्ह टुटल आहे, उहा न ॿारींदे त ख़ुदा तोखे कॾहिं मुआफ़ कोन कंदो। मुंहिंजो जुमिलो सम्झो अलाए न सम्झो। मस्जिद जो मीनार टुटल आहे, जेकॾहिं उनखे न ठाहींदो त ख़ुदा तव्हां खां सवाल कोन कंदो त मुंहिंजे मस्जिद घर जो मीनार तव्हां सुठो छो न ठाहियो। छो त हुज़ूर जे दौर में कोई मीनार कोन हुयो, न ठाहींदो को सवाल कोन थींदो। पर जेकॾहिं कंहिंजे घर में को मानीअ जो गभो, को बचड़ो बुखारो आहे, या का औरत कंहिंजे घर में को बीमार आहे, हुन वटि इलाज जे लाइ पैसा न आहिनि, या कंहिंजे घर में का न्याणी निकाह जे लाइ वेठी आहे, पर उन ग़रीब वटि ॾाज जा पैसा न आहिनि, ऐं तो उन जी सार न लधी, त मुंहिंजो रब पुछण त परे जी ॻाल्हि आहे, पर मुंहिंजो रब कॾहिं तोखे मुआफ़ करणु कोन चाहींदो। मुझो खुदा कदें भी मुआफ़ उन शख्स के न कंदो जेको पंहिंजे पाड़े में गरीब के ॾिसी ऐं अण ॾिठो करे। खुदा जे वास्ते यकीन कयो मुझा मुसलमान भाइरो हे सजण साईं जो मलंग तव्हां के बाहूं थो ॿधे। खुदा जे वास्ते सभिनी इबादतुन खां अफज़ल इंसानियत जी ख़िदमत आहे। कंहिंजी दिल राज़ी कयो मिड़ई रब बेड़ो पार करे छॾींदो। नमाज रहजी वई न, रोज़ो रहजी वियो न, मिड़ई ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। दुआऊं घुरबियूं तौबा कबी ॿ लुड़क लाड़ बा मुंहिंजो रब मुआफ़ कंदो। पर यार जेकॾहिं कंहिंजो न हक़ रहाए छॾी मुंहिंजो ख़ुदा कॾहिं बि मुआफ़ कोन कंदो। ॿियो त छा बहराड़ी आहे, गाह जी भरी कंहिंजी कई अथई न, गाह जी भरी में थी बुख मरे हमरा निंड पियो राति करे अचांसि भला, हमारा सुतो पियो अॼु भला बुह जी पुठा रखड़ी खणी जा में थी मरे बुख। गाह तो सुके मथों पानी बंद थियण वारो आहे, थोड़ी नुड़कड़ी करे छॾियां त राति ॿारड़ो भरजी वञे। खुदा जे वास्ते बच इन्हनि जन खे तूं थोड़ो तो सम्झी, थोड़ा न आहे, इहो वॾो जुर्म आहे। तो पाणीअ जी नुड़कड़ी कई, तुंहिंजो ॿारो त मखिजी वियो, तुंहिंजो गाह त साओ थियो, तो मेंह खे खारायो। ॾे ख़बर हे जरन जो मालिक तुंहिंजो गाह आहे या मुंहिंजो अल्लाह? जवाब दे मुसलमान, तुझे मेह जे जर के वधाइण वारी अल्लाह जी ज़ात आहे या तुंहिंजो गाह आहे? खुदा जे वास्ते अगर कंहिंजी बुह जी पुठारक खई थी उन खां मुआफ़ करा, या बुह जी पुठारक मोटाए ॾे। कंहिंजो गाह कयो थई त महिरबानी करे वापस कर, न त वञी उन खां माफ़ी वठ। सॼी ज़िंदगी क़ुरान पढ़, काबे जे साम्हूं वेठो हुज, पर ॿिए जो जेको हक़ खाधो थई मुंहिंजो अल्लाह कॾहिं बि मुआफ़ कोन कंदई। मुसलमान कन खोले ॿुधी छॾ। मता सोची त मौलवी साहब हाँ बस मां अस्तगफार जा बनफल पढ़, सजी जिंदगी काबे जे साम्हूं वेठो हुज, सजी जिंदगी रोज़े रसूल ते वेठो हुज, पर जे ॿिए जो हक़ खाधो तई जेसी उहो माफ़ न करे मुंहिंजो अल्लाह तोखे मुआफ़ कोन कंदो। इहो हिकिड़ो रुॻी न दिल में अज़म पको कयूं त ॿिए जो हक़ न आहे खाइणो त मुंहिंजो रब राज़ी थी पवंदो। अचो मार्ज पे कयो, नमाज फर्ज़ा, रोज़ो भी न ईअं न बहराड़ी हिते हलंदी या धनासिरी जेका ॻाल्हि हलंदी आहे तव्हां क़ुरान ॿुधण जे लाइ तयार ई न आहियो। नमाज़ भी फर्ज़ा, रोज़ो भी फर्ज़ा, अबे अम्मा जो अदब करण, ख़िदमत करण भी। ॻाल्हायो त मां क़ुरान पढ़ां, अबे अम्मा जो अदब करण भी फर्ज़ा, नमाज भी फर्ज़ा, अबे अम्मा जी खिदमत करण फर्ज़ा, रोज़ो भी फर्ज़ा, अबे अम्मा सा प्यार करण फर्ज़ा, रोज़े नमाज जी मोहब्बत फर्ज़ा। अचो त अल्लाह जे क़ुरान मां ॿुधायां, रोज़ो जे कॾहिं रहजी वियो त उन जी कज़ा मौजूदा, नमाज रहजी वई उन जी कज़ा मौजूदा, पर जे अबे ऐं अम्मा जी खिदमत रहजी वई इन जी कज़ा आहे ई कान का।
कौन सम्झे कुरान पढ़ी ॿुधाई। मुझा दोस्त अजीज, अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। मुझे सुने करीम रब फरमायो तुझे परवरदिगार तुझे मथा फर्ज करे छड़ियो आ। छा फर्ज कयो आ? अल्लाह पांजी इबादत तुझे मथा फर्ज कई आ। अल्लाह पांजी तौहीद तुझे मथा फर्ज कई आ। अल्लाह जी वहदानियत तुझे मथा फर्ज आ। अल्लाह के वहदहु ला शरीक लहू मञण तुझे मथा फर्ज आ। अल्लाह फरमायो तुझे परवरदिगार जियां पांजी तौहीद तुझे मथा फर्ज कई आ, इएं ई तुझे परवरदिगार अब्बे ऐं अम्मा जी खिदमत ऐं अदब भी तुझे मथा फर्ज करे छड़ियो आ। नमाज तुझे मथा फर्ज आहे, मगर सफर में रहजी वई सुभाणे पढ़ी छड़जा। बदिया सफर में हई अगते पढ़ी छड़जा। रोजो तुझे मथा फर्ज आहे, बीमार हई छड़े दे वरी रखजा। रोजो तुझे मथा फर्ज आहे, सफर में हई छड़े दे वरी रखजा। अल्लाह जी वहदानियत अल्लाह जे ज़ात फरमायो इन जी कज़ा बिना है, अबे अम्मा जे खिदमत जी कज़ा बिना है। अल्लाह फरमा रोजे नमाज जी कज़ा थी विदी, नमा अल्लाह जे वहदानियत जे इकरार जी कज़ा, न अबे अम्मा जे अदब जी कज़ा। अल्लाह फरमाए तो मिनट भी देर न कजा, मां अल्लाह जे ज़ात के वहदहु ला शरीक लहू मञण में मिनट भी देर न कजा। पजे अबे अम्मा जे खिदमत करण में अबे अम्मा जी खिदमत अगर छॾियई कंहिं भी सूरत में मुझे करीम रब फरमाए माफ़ को न कंदो सही। छो त मुझा दोस्त अजीज अबे अम्मा दे निहारण इबादत, अबे अम्मा सा ॻाल्हाइण इबादत, अबे अम्मा दे को चुम्मी ॾियण इबादत, अबे अम्मा जे कपड़न के हथ लाइण इबादत, अबे अम्मा सा ॻाल्हाइण इबादत, होॾां क़ुरान करीम दे निहारण इबादत, क़ुरान करीम के पढ़ण इबादत, क़ुरान करीम के चुम्मी ॾियण इबादत। मगर अल्लाह जो कुरान पढ़ियो सी कबूल पियो अलाए न पियो। बाबल सा कचहरी 5 मिनट कई, बाबल खिली पियो, रब कबूल करे छड़ियो। जो त मां ऐं पीउ जे कदमन में जन्नत आ। आम सवाल कयो वेंदो आ अमड़ जे जन्नत में कदम कदमन में जन्नत आ, अबे जे कदमन में छाहे? जरा गौर सां ॿुधो। औरत जेसी मां आ उन जे कदमन में औलाद जी जन्नत आ। औरत जॾहिं ज़ाल हूंदी आ त उन औरत जी जन्नत रब उन जे मर्द जे कदमन में रखी छॾी आ। कौन समझो? औरत केडी भी निमाज़न हुजे नेक हुजे, पर जे पंहिंजे मर्द जी फरमान बरदार नाहे त जन्नत में न वेंदी। औलाद केडो भी नेक हुजे, अबे अम्मा जो फरमान बरदार नाहे त जन्नत में न वेंदो। औरत जी जन्नत मर्द जे कदमन में आ, औलाद जी जन्नत जी जल अमड़ जे कदमन में आ। अल्लाह जी रज़ा अबे जे रज़ा में मौजूद आ। शाम मुल्क का मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो हुजूर जो सहाबी शाम मुल्क खां निकतो, अबे अम्मा का इजाजत वठी निकतो, अबे अम्मा जी खिदमत करे निकतो। जीअं जो पोतो मुझे हुजूर जे दरबार में अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी अबे ऐं अम्मा जी खिदमत कई थम। अज जी जल अमड़ का इजाजत वठी आयो हां, बाबा साईं का इजाजत वठी आयो हां। या रसूल अल्लाह अबे अम्मा इजाजत दिनी आ, जिंदगी जो बाकी हिस्सो तो मुस्तफा जे खिदमत में गुजारण थो चाहियां। मुझे करीम मुस्तफा फरमायो अबे अम्मा इजाजत दिनी थई? हा मुझा आका दिनी आ। मुझे आका फरमायो जेडी मल अबे अम्मा का मोकलाए हले पोइते निहारी? हा मुझा आका निहारे। हुजूर फरमा जेडी मल पोइते निहारी तुझे अबे अम्मा जी कैफियत छा हुई? या रसूल अल्लाह अबे जे अखिन में भी लुड़क हुया, अम्मा जे अखिन में भी लुड़क हुया। मुझे मदीने जे मीर फरमायो अबे भी तोखे इजाजत दिनी,
अमड़ भी तोखे इजाजत दिनी मगर हुन जे अखड़िन में लुड़क तुझी जुदाई बर्दाश्त करे न सघिया मां मुस्तफा तोखे हुक्म थो कया हींअर जो हींअर पोइते मोटी वञ जीअं रोए आयो हई इएं वञी उन्हनि खे खिलाइण अबे अम्मा खे तुंहिंजो कम आ मां मुस्तफा जे खिदमत में वेहण वारो सवाब तोखे वठी ॾियण मां मुस्तफा जे ज़ात जो कम आ। दोस्तों अबे अम्मा जी खिदमत अबे अम्मा जे कदमन में रहण अबे अम्मा जा कदम चुमण इन खां वधीक दुनिया में भी काई सादत काने। हुजूर जो दीवानो आ हुजूर जो आशिका काबतुल्लाह जो तवाफ करे रहियो आ अम्मड़ खे 10 हज कराए रहियो आ कुल्हे ते खड़ी। घणा हज जागो था घणा हज 10 हज 10 हज अम्मड़ के कराए रहियो आ काबे जो तवाफ करे रहियो आ तवाफ कंदे कंदे दिल में ख्याल थो करे लगे थो त अज मूं अम्मड़ जो हक अदा करे छॾियो। घणा हज कराई 10 हज कराइण खां बाद जेडी मल मुझे मुस्तफा करीम जे दीवाने दिल में ख्याल कयो मूं पांजे अम्मड़ जो हक अदा करे छॾियो अञा अख सां लगी काबे जे सहन में मौजूद आ मदीने जे मीर दीदार करे फरमायो अल्लाह जा बाना तो 10 हज कराए अञा अम्मड़ जे हिक रात जे ओ जागे जो भी हक अदा कोन कयो आ। अम्मड़ जे ओ जागे जे हिक रात जो हक भी जेकर बच्चो 10 हज कराए अम्मड़ के कुल्हे ते खणी तॾहिं बि अदा नथो थी सके पो जवाब दे उन जीजल अम्मड़ सां कावड़ में ॻाल्हाइण खुदा ऐं मुस्तफा के रंजाइण आहे या न। मुझे मदीने जे मीर जा दीवाना मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जीजल अम्मड़ दे हिकड़ो दफो खिली निहार अम्मड़ तो दे निहारे खिले अम्मड़ तोखे राज़ी थी दिसे अम्मड़ मुरकियो तोखे हज जो सवाब पांजे कुराड़े पीउ दे मुर्की निहार वनी उने के जोरड़ा दे वनी पांजे पीउ सा मजाक मश्करी कर अब्बे के खिलाइण जी कोशिश कर जेडी मल अब्बो राजी थी मुर्की पवे हिक हिक मुर्क जे एवज अल्लाह तो के उम्र जो सवाब अता फरमाए। सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदे को शख्स 100 दफा अब्बे ऐं अम्मा दे खिली निहारे मदीने जे मीर फरमाए मुझे रब वट कमी नाहे उनके 100 दफा निहारण जे एवज 100 हज ऐं उम्रन जो सवाब रब अता करे छॾींदो।